दोस्तों अॼु शमन अली मीराली जो एल्बम आहे चोटीह वॉल्यूम 84 पंटीह ऐं ही 2000 ईस्वी जो आख़िरी एल्बम आहे। ऐं हिन में एतिरा ख़ासि गीत कोन आहिनि। सभ खां भलो गीत जेको आहे उहो ही आहे, तोॾे हिकिड़ी आहे मुंहिंजी माया रे घटि मिलंदो आहे तूं सां दिलदार। ही ज़बरदस्त गीत आहे हिन एल्बम में। ऐं कुझु दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं। उनखां पहिरियां मुंहिंजी ॿ ॾींहं वीडियो न आयो आहे, इन करे मुंहिंजी तबियत सही न हुई। हाणे शुक्र आहे कुझु ठीकु आहे। पहिरीं कमेंट्स आहे बाबर लाखो साहिबु, तव्हांजी महिनत खे सलाम आहे। एहसान अमन सोलंकी कयो आहे ग्रेट वीडियो। वहीद अमन लिखियो आहे त ममताज चांडे जो सॉन्ग तव्हां खां विसरी वियो। अच्छा, उनखां बाद ॿिया दोस्त आहिनि। ऐं हेॾो आहे फारूक अमन इंडिया जो दोस्त आहे, उन लिखियो आहे त हैदर हिंद जो एल्बम ॾेखारियो। अदा ठीकु आहे, इनशाला ॾेखारींदासीं। वहीद अमन वेरी नाइस पिक्चर। शाबान सोलंकी नाइस वीडियो, वॾियूं महिरबानियूं अदा, लख कुर्ब। ऐं हेॾो ॿियो दोस्त आहे फारूक अहमद, वरी लिखियो अथई त हैदर हिंद जो 50 एल्बम। ठीकु आहे दादा, इनशाला कोशिशि ज़रूरु कंदासीं। वहीद अहमद लिखियो आहे सुपर हिट। बादशाह अहमद सोलंकी नाइस वीडियो। हेॾो दोस्त आहे एम प्रोडक्शन लिखियो आहे परफेक्ट वीडियो। शाबान सोलंकी आल सॉन्ग सुपर हिट, वॾी महिरबानी अदा, लख कुर्ब तव्हांजा। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे ऐं हिन में को बि गीत शामिल न आहे। काफ़ी दोस्तनि खे ख़बर न हूंदी, काफ़ी दोस्त ईअं ॾिसनि पिया वीडियो ऐं उहे सोचनि पिया त कलाम हलणु शुरू थींदो, पर हिन में को बि कलाम शामिल न आहे। हीअ सिर्फ़ु इंफॉर्मेशन आहे। ऐं तव्हांखे हिन में कलाम ॿुधाया वेंदा ऐं सॉन्ग ॿुधाया वेंदा त कहिड़ा कहिड़ा आहिनि, कहिड़नि शाइरनि जा आहिनि। ठीकु आहे दोस्तों। ऐं हिन में जेको सुठो एल्बम हूंदो ऐं हिन में का अहिड़ी सुठी ॻाल्हि हूंदी एल्बम जे आयल जी त उहा बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर हिन एल्बम में का अहिड़ी का ॻाल्हि कोन आई हुन दौर में। बाक़ी 50 एल्बम जी आहे, कुझु हिकु ॿ ॻाल्हि आहे, उहा इनशाला नेक्स्ट टाइम शेयर कंदासीं तव्हां सां ज़रूरु बि। हलूं था हिन जे पहिरें गीत ॾे। त पहिरियों गीत आहे मीरो ख़ान जो गीत आहे, तुंहिंजो साथ मूंसां जे हूंदो रब कंदो जानी को बि न सघंदो धार करे। ऐं उनखां पोइ वहीद हकड़े जो कलाम आहे, तूं दिलि ते हथ रखी ॿुधाए पहिरीं ईअं धार थियण लाइ बि दिलि चुके। ऐं इहो माना इंडियन धुन ते आहे। उनखां पोइ आहे कलाम आहे जावेद आलमाणी जो। जावेद आलमाणी त ॾिठो वञे त जोगी जलाल जो शाइर आहे पक्को। हिन जो कलाम जेको मीराली खे ॾिनो अथई इहो ज़बरदस्त आहे, सुठो आहे। तुंहिंजा सोन जहिड़ा आहिनि चपड़ा पहिरीं, तुंहिंजो बदन सॼो बसि चांदी आहे, तुंहिंजे हुस्न जी छा तारीफ़ कयां। उनखां पोइ ॿियो कलाम आहे ग़ुलाम क़ादिर घायल जो, तोखे त रुॻो हूंदी आहे सिंगार जी ॻणती। ऐं उनखां पोइ हबीबुल्लाह जी शाइरी आहे, सॉन्ग आहे साईं की चवां वाके वासई प्यारा तुंहिंजो प्यार मूंसां आहे। उनखां बाद बी साइड में बलोची गीत अथई इश्का मजानी फ़क़ीरा, अयाज़ दस्ती साहब जो कलाम आहे। उनखां पोइ वहीद हकड़े जो कलाम आहे, रोइण जहिड़ियूं अखियूं करे हाणे छो मूं ॾे ॾिसी थो। उनखां पोइ आहे तुंहिंजो मासूम चहिरो गुलाबी ॾिसी मस्तु थी वियूं अखियूं ही शराबी ॾिसी। ऐं उनखां पोइ ॿियो गीत आहे तोॾे हिकिड़ी आहे मुंहिंजी मयार घटि मिलंदो आहे तूं मूंसां दिलदार, अब्बास अली शाह जो कलाम आहे। ऐं वहीद हकड़े जो आख़िरी गीत आहे भल रोए न लुड़को गोए न जा। ऐं दोस्तों एल्बम पूरो थी वियो आहे, कंप्लीट आहे।
जिन दोस्त खे वीडियो पसंद आया हुजे लाइक ज़रूर करे, पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर करे। ऐं तव्हांखे हिन वीडियो में इलाही ग़लतियूं लॻियूं हूंदियूं। आवाज़ थोरो मुंहिंजो ॿी तरह आहे, तबियत एतिरी